अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तो ॾिसरे हक़सत न्यूज़। नाज़रीन तासा खबर शामिल करनालूं काजी अहमद खान जाते काजी अहमद लग ऋण शाख में 16 साला नौजवान आबिद हुसैन अबड़ो वलद मेराब अबड़ो वेठल गोठन निभाउ अबड़ो सख्त गर्मी सबब ऋण शाख में वेंदड़ लाइ लथो। शाख में पानी वॾो हुजण करे बुढ़ी फौत थी वियो। उते मौजूद माण्हुनि ऐं धनारनि जी दाह ऐं रड़ियुनि ते भर पासे जे ॻोठनि जा सवे ॻोठाणा ऐं नींगर जा वारिस पिणु पहुची विया, जिन नींगर जो लाश शाख मां ॻोल्हा बैदि हथ कयो, जॾहिं त फोती नींगर जो लाश काज़ी अहमद अस्पताल में ज़रूरी कार्रवाई लाइ आंदो वियो। बैदि में लाश वारसनि हवाले कयो वियो। फोती नींगर जो लाश ॻोठ पहुचण ते संदसि घर में कोराम मची वियो ऐं वारसनि खे बेहोशीअ जा दौरा पइजी विया। रिपोर्टर मुमताज़ अली सुमरो, हक़सत न्यूज़, काज़ी अहमद। नाज़रीन, वधीक ख़बरुनि खे ॾिसण जे लाइ विज़िट कयो असांजो चैनल फेसबुक ते हक़सत न्यूज़।